नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में ख़बर ॾींदा हलूं त पेटे अलफ़ जे थियल इलेक्शन दौरान धांधली थी। सईद मुख्तियारअली शाह प्रेस कॉन्फ्रेंस कंदे साफ़िन खे ॿुधाए रहियो वोट हलाए रहियो। उन काफ़ी दफ़ा चयो साईं तव्हां वर्क पिया कयो, हिते छो धांधली पिया कयो, ॿाहिरि निकिरो। न रुॻो पर साईं जन जी सिस्टर बि उते ई जेका औरतुनि खे चए पई कुर्सी ते ठपो हणो, उनखे चयो थी तव्हां न दसियो, मूंखे चए तव्हां अंदरि न अचो मर्द। मुंहिंजो मां सदारती उमेदवार, तव्हां केरु आहियो? चए तव्हां नज़ीर शाह जी भेण, तव्हां मुंहिंजी भेण आहियो। ऐं मूं उहा तव्हां वज़ीर चेयरमैन खे बि कई, निगरान मर्कज़ जो आहे उनखे बि कई, पर उहे ॾिसंदा रहिया, उन ते को अमल न पिया कनि। इहा तव्हां शाहनवाज़ चांडिया मुंहिंजो ज़िले जो सदर थिए, उनखे चयो त उन मर्कज़ सां ॻाल्हायो आहे, चई धांधली पई थिए। उन खां पोइ ख़ुदा वटि मला मर्कज़ ते सेक्रेटरी आहे इलेक्शन कमेटी जो, उन बि उहे दाऊं पहुचायूं। इवन एतिरे हद ते तव्हांखे ॿुधायूं जेको हिते इलेक्शन कमेटी जा 3 मेंबर आहिनि, 3 चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं सेक्रेटरी। वाइस चेयरमैन ऐं सेक्रेटरी उहे ख़ुदि ख़ुशूसन कबूतर रोड उन मर्कज़ी चेयरमैन जेको आहे अब्दुल ख़ालिक भंगवार साहिबु, उनखे ॿुधाईं साईं हिते ई नाजाइज़ पियो कर धुरबंजी आहे वज़ीर फराद, पर उनजो को बि जेको आहे उते अमल दख़ल न थियो। ऐं मूं इन लाइ बाइकाट न कयो, असांखे जेके हिदायतनामा ॾिना विया हुआ उन ते लिखियलु त को बाइकाट कंदो त उनखे जेको आहे असां आउट कयो वेंदो उन मां इलेक्शन आहे। मां शरीफ़ माण्हू हिते गन पॉइंट जे ज़ोर ते माना ज़ोर ते जेको वोट वरितो वियो आहे। असां हीअ रवायत विधी आहे त इलेक्शन कराई आहे, पर साईं जिन बाहुनि मां वठी वोटनि खे अंदरि दाख़िल पिया कंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।